अचो त ॿ लाइन सेगमेंट्स या लकीर टुकड़ा था वठूं। ही लाइन सेगमेंट जेकी असां वटि आहे उनजो हिकिड़ो पॉइंट ए ऐं ही ॿियो पॉइंट आहे बी। अहिड़े तरीक़े सां ही ॿियो लकीर टुकड़ो आहे जंहिंजो हिकिड़ो पॉइंट आहे सी ऐं ॿियो पॉइंट वठूं था डी। ही पॉइंट अहिड़ो आहे जंहिंखे असां चऊं था ई हिन पॉइंट तां ए बी ऐं सी डी हिक ॿिए खे कट कनि था। सो जेकॾहिं पाण शिकिल खे गौर सां ॾिसूं त पाण खे 4 कुंडूं ठहंदे नज़र ईंदियूं। हर कुंड वटि पंहिंजी हिकिड़ी मुख़ालिफ़ कुंड पिणु मौजूदु आहे। जेकॾहिं पाण ही सॼे पासे ठहंदड़ कुंड जेका BED आहे इन जी माप कयूं ऐं फ़र्ज़ कयूं था त इन जी माप जेका असां वटि अचे थी उहा अचे थी 70 डिग्री। सो जेकॾहिं इहा असां वटि 70 डिग्री अचे थी त छा इन माप जी मदद सां असां ॿियूं जेके कुंडूं आहिनि इन शिकिल जे अंदरि मौजूदु उन जी माप करे सघूं था। जीअं असां वटि आहे कुंड CEB या CEA या इन खां अलावा AED। सो इहे असां वटि जेके 3 कुंडूं आहिनि उन्हनि जी माप असां कीअं कंदासीं, अचो त पाण हिन मिसाल जे ज़रिए सम्झण जी कोशिशि था कयूं। पहिरियां जेकॾहिं पाण एंगल BED खे ॾिसूं त उहा भर वारी कुंड आहे। कंहिंजी भर वारी कुंड आहे एंगल CEB जे। सो CEB ऐं BED पाण में एडजसेंट एंगल आहिनि। एडजसेंट एंगल चइबो आहे जेके भर वारियूं कुंडियूं हुजनि। ऐं जेकॾहिं CED एंगल खे ॾिसूं जेका सिधी लकीर आहे त उन सिधी लकीर वारी एंगल खे पाण छा चवंदा आहियूं, CED खे स्ट्रेट एंगल। सो ही असां वटि स्ट्रेट एंगल आहे। स्ट्रेट एंगल जॾहिं बि ठहंदी आहे त उहा 180 डिग्री जे बराबरि हूंदी आहे। ऐं जेकॾहिं हिन शिकिल में पाण ॾिसूं त BED खे जेकॾहिं CEB सां जोड़ कयूं त उहा बि 180 जे बराबरि आहिनि। सो इन्हनि खे पाण BED प्लस CEB खे सप्लीमेंट्री एंगल चवंदासीं। सप्लीमेंट्री एंगल छाजे करे चवंदासीं? सप्लीमेंट्री एंगल्स उन्हनि कुंडनि खे चइबो आहे जंहिंजो जोड़ 180 डिग्री जे बराबरि हुजे। सो असां लिखी सघूं था मेजरमेंट ऑफ BED प्लस मेजरमेंट ऑफ CEB बराबरि छाजे हूंदो, छाकाणि त उहे सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि त उहे 180 डिग्री जे बराबरि हूंदो। ऐं पाण खे ख़बर आहे त मेजरमेंट ऑफ BED जेकी आहे उहा बराबरि आहे 70 डिग्री जे। सो जेकॾहिं पाण हिते 70 डिग्री रखूं ऐं 70 ॿिन्ही पासनि खां माइनस कयूं, छाकाणि त हिते इक्वेशन ठहियलु आहे त जेकी असांजी मेजरमेंट ऑफ CEB हूंदी यानी भर वारी जेकी कुंड आहे उन जी माप छा थी वेंदी, 180 मां जेकॾहिं 70 कट कजनि त 110 डिग्री। सो ॾिसो पाण 70 डिग्री जी मदद सां भर वारी कुंड जेकी CEB आहे उन जी मेजरमेंट करे चुका आहियूं। इन जो मतिलबु इहो थी वियो त जेकॾहिं पाण वटि ॿ सप्लीमेंट्री एंगल्स हुजनि ऐं हिकिड़ी एंगल पाण खे मालूम थियल हुजे त पाण ॿी एंगल आराम सां मालूम करे सघंदा आहियूं, छाकाणि त पाण ख़बर हूंदी आहे त उन्हनि जो जोड़ 180 डिग्री जे बराबरि हूंदो आहे। सो हींअर पाण हलूं था CEA जे तरफ़। सो मेजरमेंट ऑफ CEA अगरि असांखे मालूम करणो आहे त साॻी लॉजिक भर वारी कुंड जेका असांखे मालूम थियल आहे उहा आहे CEB। सो अगरि असां ॾिसूं त CEB असांजी बराबरि छाजे आहे त उहा आहे 110 डिग्री जे बराबरि। असांखे ख़बर आहे त इहे ॿई एंगल्स भर वारियूं गॾिजी करे स्ट्रेट लाइन ठाहिनि थियूं। सो इहे ॿई सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि। सो जेकॾहिं असां CEB जेके मेजरमेंट आहे 110 डिग्री उहा जोड़ कयूं त इन्हनि जो जोड़ बराबरि थी वेंदो 180 डिग्री जे। हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं त पाण वटि इक्वेशन ठही वई आहे ऐं 110 डिग्री अगरि असां ॿिन्हिनि साइडनि मां कट कयूं त मेजरमेंट ऑफ CEA असां वटि बराबरि थी वेंदी 70 डिग्री जे। सो पाण एंगल CEA जे विच में रखूं था 70 डिग्री। अगरि असां ॾिसूं त असां वटि एंगल CEA ऐं एंगल BED इहे ॿई बराबरि आहिनि। इन्हनि ॿिन्हिनि जो वैल्यू साॻियो आहे जेको आहे 70 डिग्री। इन्हनि खे पाण अपोज़िट एंगल चई सघूं था। पाण इन्हनि खे मुख़ालिफ़ एंगल्स या मुख़ालिफ़ कुंडूं चई सघूं था, पर इन्हनि जो जेको मैथमेटिकल नालो आहे उहो आहे वर्टिकल एंगल्स। सो पाण इन्हनि खे छा लिखंदासीं, पाण इन्हनि खे लिखंदासीं CEA एंड BED आर वर्टिकल। ॾिसण में ईअं अचे थो असांखे त ही कुंडूं हॉरिज़ॉन्टल आहिनि, पर असांखे ख़बर हुजणु घुरिजे त जॾहिं ॿ कुंडूं अपोज़िट हुजनि त असां उन्हनि खे वर्टिकल चवंदा आहियूं।
अहिड़े तरीक़े सां असां मेजरमेंट ऑफ CEB एंड मेजरमेंट ऑफ AED खे बि वर्टिकली चवंदासीं, छाकाणि त इहे बि हिक ॿिए जे अपोज़िट आहिनि। सो जेकॾहिं असां ॾिसूं त जेकी CEB आहे असांजी उहा 110 डिग्री आहे, त लॉजिकली असांजी AED बि 110 ई हुजणु घुरिजे, छाकाणि त उहा उनजे वर्टिकल एंगल आहे। सो वर्टिकल एंगल्स जो हमेशह जेको वैल्यू हूंदो आहे उहो साॻियो रहंदो आहे। सो CEB असां वटि जेकॾहिं 110 आहे त AED छाकाणि त उनजे अपोज़िट में आहे, उनजी वर्टिकल एंगल आहे, त उनजो वैल्यू बि असां वटि 110 हुजणु घुरिजे। तरीक़ो साॻियो ई आहे त एडजस्टेंट एंगल्स खे पाण जोड़ कंदासीं। एडजस्टेंट एंगल खे जीअं ई पाण जोड़ कंदासीं त असां ॾिसंदासीं त इन जो बि वैल्यू 110 डिग्री ईंदो। सो अचो त भला हिन खे हल कयूं था। मेजरमेंट ऑफ AED प्लस मेजरमेंट ऑफ CEA बराबर आहे 180 डिग्री जे, जीअं पाण कयूं पिया अॻ में ई। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं त CEA असां वटि 70 डिग्री आहे ऐं 70 डिग्री जेकॾहिं असां ॿिन्हिनि साइडनि खां कट कयूं इक्वेशन जी, त असां वटि मेजरमेंट ऑफ AED बराबर छा थी वेंदो 110 डिग्री जे। सो असां मालूम करे चुका आहियूं साॻे तरीक़े सां त असां वटि मेजरमेंट ऑफ AED 110 डिग्री जे बराबर आहे। सो पाण हिन नंढड़े मिसाल जे ज़रिए इहो सम्झी चुका आहियूं त वर्टिकल एंगल्स छा हूंदियूं आहिनि, एडजस्टेंट एंगल्स छा हूंदियूं आहिनि ऐं सप्लीमेंट्री एंगल्स छा हूंदियूं आहिनि। सप्लीमेंट्री एंगल्स जो जोड़ घणो थींदो आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि पाण ॾिसूं त हिन टोटल एंगल्स खे अगरि असां जोड़ कयूं त उहो हिकिड़ो सर्किल ठही वेंदो जेको बराबर हूंदो आहे 360 डिग्री जे। जेकॾहिं असां जोड़ कयूं 70 डिग्री खे 110 डिग्री सां त असांजो वैल्यू ईंदो 180 डिग्री, ऐं 180 डिग्री खे जेकॾहिं असां 70 डिग्री ॿियो एड कयूं त इहो थी वेंदो असांजो 250, ऐं 250 में जेकॾहिं असां 110 ॿिया एड कयूं त इहो असांजो थी वेंदो 360 डिग्री। सो असां सम्झी चुका आहियूं त हिकिड़े सर्किल जे अंदरि टोटल डिग्रीज़ अगरि असां काउंट कयूं त 360 हूंदियूं आहिनि